सूमरा सिंध जी हिकु अहम ऐं क़दीम क़ौम आहे, पर ही क़ौम तारीख़ जे तारीख़ परदनि जे वर चढ़ियल आहे। हिन क़ौम मुतालिक़ केतिरा ई राया ऐं क़यास आरायूं बयान कयूं वञनि थियूं, पर को हतमी नतीजो नथो निकिरे। के मुअर्रिख़ हिननि खे अरब नस्ल चवनि था, त के वरी हिननि खे सिंध जा असुल हिंदू सम्झनि था। तारीख़ मैसूमी वारो साहिब लिखे थो त सुल्तान अब्दुल रशीद जे ज़माने में सूमरा नाले हिकु शख़्स हो, जंहिंखे ठरी जे शहर जो तख़्त नशीं कयो वियो। खेसि भूंगर नाले पुटु हो। उन सूमरा नाले शख़्स पुठियां ही सूमरा सजनि था। जनाब रहीम दाद मोलाई शीदाई पंहिंजे किताब जन्नत सिंध में लिखनि था त सूमरा परमार हिंदू राजपूत आहिनि। काको भीरू बल महरचंद आडवाणी पंहिंजे किताब सिंधी ॿोली जी तारीख़ में लिखे थो त सूमरा असुल में हिंदू राजपूत नस्ल मां आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजे किताब क़दीम सिंध उन जा शहर ऐं माण्हू में लिखे थो त सूमरा हिंदू राजपूतनि मां आहिनि। कुझु मुअर्रिख़ लिखनि था त हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पुटु साम जे पुटु ॿुधा खे 16 पुट हुआ, जिन मां हिकु जो नालो सूमरो हो। संदुसि औलाद सूमरा सजनि था। मीर अली शेर काने मुताबिक़ सूमरा अरब नस्ल मां हुआ। संदुसि लिखणी मुताबिक़ ही साम्राजा अरब आहिनि। 4हीं सदी हिजरी में सिंध में आया। मीर अली शेर काने लिखनि था त सैयद अली मूसवी जी सरकर्दगी में साम्राजा 100 अरब सिंध में आया। मौली अब्दुल रहीम जे किताब गुलज़ार सिंध मुताबिक़ सूमरा हज़रत अली करमल्लाहु वजहु जी निस्बत सां अलवी आहिनि। कुझु मुअर्रिख़ लिखनि था त बनु तमीम कबीले मां आहिनि, जेकी सामरा मां लॾे अची सिंध में वेठा। अबू मुस्तफ़ा कमाल सूमरनि खे यसरब येनी मदीने जे हिकु कबीले बनी समूरा मां ॼाणायो आहे। किन किताबनि में लिखियल आहे त सूमरा असुल में हिंदू राजपूत हुआ, जेकी इस्माइली मुबल्लिगनि जे हथ ते इस्माइली बणिया, जेकी पोइ सहरवर्दी बुज़ुर्गनि जी तबलीग सां सुन्नी मज़हब में दाख़िल थिया। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच तोहफ़तुल किराम जे हाशियन में लिखे थो त सूमरा ऐं समा ही ॿई क़ौमूं एशिया जे मशहूरु समूरैन क़ौम मां आहिनि, जिन खे अरबी में सामी चवनि था। किताब ज़ातियुनि जो इंसाइक्लोपीडिया में अचे थो त ही लफ़्ज़ सूमरा सूम ऐं रा जो मुरकब आहे। सूम संस्कृत जो लफ़्ज़ आहे, जंहिंजी माना आहे चंड, कमर, महताब। इस्तिलाही माना थींदी चंड जा पुॼारी। चवनि था त सूमरा सूमर जे ॾींहुं चंड जी पूॼा कंदा हुआ, जंहिं करे खेनि सूमरा सॾियो वियो। किताब ज़ातियुनि जो इंसाइक्लोपीडिया जो मुसनिफ़ सूमरनि जा 123 पाड़ा लिखे थो। किताब तारीख़ सूमरा सिंध में अचे थो त सूमरा असुल चंदरवंशी हुआ, छाकाणि जो सोम ऐं सूम इहे ॿई लफ़्ज़ चंद्रमा जा परमाण आहिनि। केतिरा सूमरा पाण खे अरब जाति जा कुरैशी पिणु सम्झनि था। उन जो कारण ही आहे त अरबनि जी सिंध फ़तह करण बैदि केतिरा ई कुरैशी सिंध में आया ऐं सूमरनि जे मुसलमान थियण बैदि उन्हनि जो पाण में संगाबंदी जो रवाज पियो ऐं पाण में मिली विया, जंहिं करे हू बि पाण खे अरब ख़ानदान जो लिखजण लॻा। कुझु मुअर्रिख़ लिखनि था त सूमरे बादशाह अरब कबीले जे हिकु साद नाले सरदार जी छोकिरी सां शादी कई, जंहिंजी निस्बत करे के माण्हू खेनि अरब नस्ल सम्झनि था। सूमरनि कॾहिं खां केतिरा साल सिंध ते हुकूमत कई, उन मुतालिक़ बि मुअर्रिख़ मुख़्तलिफ़ राया रखनि था। मीर मासूम शाह सूमरनि जी हुकूमत जो आगाज़ सुल्तान अब्दुल रशीद जे ॾींहं खां मञे थो।
मीर अली शेर काने मुताबिक़ सूमरन बाक़ाइदा हुकूमत जो आगाज़ सुल्तान ग़यासुद्दीन तुग़लक़ जे दौर में कयो, पर साॻिए वक़्तु संदुन हुकूमत जो अरसो 500 साल लिखे थो। तारीख़ ताहिरी जो मुसन्निफ़ सूमरन जी हुकूमत जो अरसो 143 साल लिखे थो। डॉक्टर दाऊद पोटो साहिब सूमरन जी हुकूमत जी शुरुआत ख़लीफ़े मुतवक्किल जी वफ़ात यानी 647 हिजरी खां पोइ लिखे थो, जो उन खां पोइ अब्बासिन जो ज़वाल शुरू थियो। उन करे ऐन मुमकिन आहे त सूमरन अब्बासिन जी कमज़ोरी जो फ़ाइदो वठंदे पंहिंजी ख़ुदि मुख़्तारी जो ऐलान कयो हुजे। सूमरा हुक्मराननि जी तादाद पिणु ॻुझारत बणियल आहे। आईन अकबरी जो मुसन्निफ़ अबुल फज़ल लिखे थो त सूमरन जा 36 हुक्मरान थी गुज़रिया आहिनि ऐं संदुन बादशाही 500 वरह हली। तारीख़ मैसूमी वारो साहिब कुल 9 नाला लिखिया आहिनि, जॾहिं त तोहफ़तुल किराम वारो मुसन्निफ़ 19 हुक्मरान ॿुधाए थो। जनाब अब्दुर्रहीम सूमरो साहिब पंहिंजे किताब दौलत अलवी में 21 हुक्मराननि जा नाला ॾिए थो। बहरहाल सूमरन जी साहिबी जी तारीख़ पूरी तरह चिटी न आहे। जो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जे बयान मुताबिक़ सूमरन जी तारीख़ ते एॾा त तारीख़ पर्दा पियल आहिनि, जिन जो नज़ीर शायदि ई कंहिं मुल्क या क़ौम जी तारीख़ में मिली सघे।